ऐं मुंहिंजी हरदम कोशिशि हूंदी आहे त कंहिं बि ग़रीब जो वधि खां वधि सहारो बणिजां। करणो ई पवंदो, हीअ महिनत बा, अज़मत बा, इबादत बा। कुझु करणो ई पवंदो, गॾु थियणो ई पवंदो, कुझु करणो। असांखे त असांजो हक़ असांखे नथो मिले त मजबूरन वरी बि असां हिन प्रेस क्लब जो सहारो वठंदा आहियूं। जी सारी नेमतुनि सां सिंध माला माल प्रेस कॉन्फ्रेंसूं कंदा आहियूं, मुज़ाहिरा कंदा आहियूं, रड़ियूं वाका कंदा आहियूं। कुझु करणो ई पवंदो, कुझु करणो ई पवंदो, गॾु थियणो ई पवंदो, कुझु करणो ई पवंदो, गॾु थियणो ई पवंदो। कुदरत जी सारी नेमतुनि सां सिंध माला माल तालीम खपे, ताला न खपनि। ऐं मुंहिंजी हरदम कोशिशि हूंदी आहे त कंहिं बि ग़रीब जो वधि खां वधि सहारो बणिजां, मुंहिंजो कमुकारु थियां। उन हवाले सां अगरि कंहिं बि पार्टी सां या कंहिं बि शइ सां वाबस्तगी रही आहे त अक्सर बेशतर ईअं थियो आहे त नाउमीदी रही आहे, उन्हनि मां का अहिड़ी रिज़ल्ट या अहिड़ी मोट जेका ग़रीब जे फ़ाइदे में हुजे न मिली आहे। मजबूरन 15 सालनि खां इहो मुसलसिल मुंहिंजी एक्सरसाइज रही आहे त अगरि कंहिं जॻह तां अगरि असां शिकस्त था कयूं या नाकामी ते महसूसु थिए ऐं ख़बर आहे असांखे त असांजो हक़ असांखे नथो मिले त मजबूरन वरी बि असां हिन प्रेस क्लब जो सहारो वठंदा आहियूं, प्रेस कॉन्फ्रेंसूं कंदा आहियूं, मुज़ाहिरा कंदा आहियूं, रड़ियूं वाका कंदा आहियूं त जीअं असांखे पंहिंजो हक़ मिले। ऐं हिन प्रेस जी ताक़त अल्हम्दुलिल्लाह कई मसइला मूं हल कया आहिनि। बाला ऑफिसरनि जा गुॾा घुराया थो, बाला ऑफिसर मजबूर थी विया आहिनि उन्हनि मिसकिननि जा मसइला हल करण ते। जॾहिं महिल ॾिसंदा आहिनि त मीडिया जी ताक़त, इहो सभु मीडिया जी ताक़त ॾिसी करे मूं इहो फ़ैसिलो कयो त कंहिं वॾे माण्हू जो माण्हू थियण खां इहो आहे त आउं पंहिंजो को नंढो इदारो खोलियां, मां पंहिंजे माण्हू जी पाण ताक़त ठहां जो आउं कंहिं ग़रीब दोस्त जो सहारो बणिजां ऐं उन जे ॾुख ऐं तकलीफ़ुनि में हुन सां कुल्हो कुल्हे में ॾिबियां। हीअ महिनत बा, अज़मत बा, इबादत बा। इहे सभु ॻाल्हियूं सोचे ही मूं चैनल खोलियो आहे। कंहिं दौर में अख़बार हूंदी, सभु अख़बारुनि ते कमुकारु कंदा ऐं अख़बार जी अहमियत हुई। वरी इलेक्ट्रॉनिक जॾहिं मीडिया आई त हिकिड़ो वॾो विच में हिननि जे अख़बार जे ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया जे विच में हिकिड़ो थी वियो त अहमियत जो मसइलो। अख़बार जी अहमियत घटिजे पई, इलेक्ट्रॉनिक मीडिया जी अहमियत वधिजे पई। उन साॻे हवाले सां हींअर जेका सोशल मीडिया जंहिंखे डिजिटल मीडिया सॾियो वञे थो, उहा एतिरी त ताक़त वठी वई आहे जो मजबूर थी इलेक्ट्रॉनिक मीडिया जा जेके चैनल्स वग़ैरह आहिनि से असां सोशल मीडिया वारनि जी चोरी था कनि। व्हाट्सअप ॾिसो, ट्विटर ॾिसो, फेसबुक ॾिसो, अर्जेंट ख़बर उतां थी अचे ऐं जेॾी महिल ख़बर थी अचे त पहिरीं नज़र हुननि जी उन ट्विटर ते हूंदी आहे, व्हाट्सअप ते हूंदी आहे, उन ग्रुपन्स में हूंदी आहे त ॾिसो आया का ताज़ी ख़बर आई आहे। उहे बि असां सोशल मीडिया जी चोरी करे कापी करे ऐं उहे जेको सो हिकदमि पंहिंजी ॻाल्हि ॿियारण जे लाइ, पंहिंजो नालो ॿियारण जे लाइ हिकदमि जेको सो पंहिंजो पावर ॾेखारींदा आहिनि। तंहिंजे करे तव्हां इन मां ई साबित थो थिए त सोशल मीडिया केतिरी ताक़त आहे। सोशल मीडिया त उहा आहे जो तव्हां इलेक्ट्रॉनिक मीडिया ते ख़बर पहुचायो, जेसीं ताईं उहा रिपोर्टरनि तां घुमी फिरी, जेसीं ताईं पंहिंजे इदारे मां घुमी फिरी ठही त उहा सुबुह जी ख़बर खे मंझंदि जी ख़बर खे शाम करे छॾे। पर सोशल मीडिया तव्हां ॾिसो हिकदमि को वाक़ियो थो थिए उते जो उते, हिकु उते जो उते पंहिंजे इदारे खे ख़बर पइजे, उते जो उते ख़बर हली थी वञे। टाइम जी वॾी बचत थी आहे, सोशल मीडिया तमामु घणी एक्टिव थी आहे। इन जे करे
इलेक्ट्रॉनिक्स मीडिया वारा बि परेशान आहिनि। उन्हनि जूं ॻाल्हियूं मथी लेवल ते हलनि पियूं त हिननि खे कीअं असां सिर्फ़ु इलेक्ट्रॉनिक मीडिया न, टोटल इंतिज़ामिया उहा ख़ौफ़ज़दा थी वई आहे। इलेक्ट्रॉनिक मीडिया टीवी मोबाइल ते कान्हे, ऐं जे वरी मोबाइल ते आहे त सोशल मीडिया वारा बि इहो इलेक्ट्रॉनिक मीडिया वारा बि उन्हनि जी बि मजबूरी आहे त KTN में, एक्सप्रेस में, बोल में, चैनल कहिड़े में बि ख़बर हले पर उहो बि पंहिंजो अकाउंट फेसबुक ते, ट्विटर ते, ग्रुप्स में ठाहे रखंदा। न रखंदा त न हलंदी, छो जो माण्हुनि वटि अॼुकल्ह टाइम कोन्हे जो तव्हांजी टीवी वेठा ॾिसनि। हर कंहिं वटि हिन दौर में मोबाइल आहे, टेलीविज़न हर कंहिंखे पंहिंजे हथ में आहे, उहो पंहिंजे मोबाइल ते कमु करे थो, ॾिसे थो। उन टाइम कोन्हे जो वञे सिड़जी वञी ख़बर ॿुधणु वेहे। इन जे करे मां सम्झां थो त सोशल मीडिया जी अशद ज़रूरत आहे। कुछ करणो ही पवंदो, कुछ करणो ही पवंदो, गॾु थियणो ही पवंदो, कुछ करणो ही पवंदो, गॾु थियणो ही पवंदो। कुदरत जी सारी नेमतुनि सां सिंध माला माल आहे।